विजिट को पंहिंजे साहिब जे हाणे ज़ाहिर सिद्दीकी लाइ ज़रूरु चवंदुसि त पहिरियों न झले बूर इहो नामुमकिन तुंहिंजो न पवे दूर इहो नामुमकिन उस्ताद जो आवाज़ घटियो था घणो में ऊंदर में लिके नूर नामुमकिन तव्हांजी तारीफ़ साहिब जा ज़ाहिर सिद्दीकी अस्सलाम वालेकुम यानी मतलब 12 दोस्त जेके भाई सीता मां मेड़ मां जोई मां सेवण मां फानन मां तमाम ॾाढी खुशी थी आहे जो मुझे रिहान पेश किया साईं असद कोराई जो मां शुक्रगुज़ार आहियां असद प्रोडक्शन जो हक़ीक़त इहा आहे त मां रिहान खां बाक़ी असां रिहान के कॉमेडी हिसाब सां कंदा हुआसीं असां गॾा खादम खई रिहान ऐं तिहान माना तिहान न पाए रिहान सभु दोस्त मां ॾिसंदो आहियां उहे ईअं कंदा आहिनि त पैसा ॾेई पंहिंजूं रिहान कराईंदा पर मूं साईं खे रुपयो बि न ॾिनो हक़ीक़त इहा आहे त मां ॾाढनि जे ॾे ते रिकॉर्डिंग ते हुउसि त साईं मूंखे फ़ोन कयो त साईं तव्हां कॾहिं वांदा थींदो मां साईं हुकुम कयो को कमु कारा चई त असां प्रोग्राम सोचियो आहे असद प्रोडक्शन तव्हां असांजा मेंबर आहियो ईअं न पर असां तव्हांखे उहिदेदार बि कोठींदा आहियूं मां चयो साईं तव्हां इज़त ॾींदा आहियो महिरबानी पर हींअर असां सभिनी पाण में मीटिंग कई आहे सफ़ा वारनि त उहा ज़ाहिर सिद्दीकी सां असां रिहान कंदासीं सभिनी इहो ई नालो चूंडियो आहे ऐं मूंखे हुनजो पैगाम असद भाई जेको साम्हूं ॾिठो आहे हुनजो पैगाम इहो मिलियो त तव्हांखे चूंडियो अथव साहिब मां चयो तव्हांजी महिरबानी आहे पर हाणे मां त रिहान खां बारी चयनि साईं हिते साईं मुनवर साहब ऐं मंज़ूर आका साहब मोहम्मद हसन जावी साहब ये सभु उहिदेदार जेके आहिनि मर्कज़ी उहे बि सभु मीटिंग में वेठा ऐं जॾहिं तव्हांजो नालो वरितोसीं त सभिनी चयो त हा बिल्कुलु लाइक़ु आहे त मां उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां जो मूंखे लाइक़ु सम्झो मां लाइक़ु कोन आहियां ऐं अशरफ ख़ातर जी महिरबानी जो मरहूम भाउ खे यादि कयो हक़ीक़त में जेॾीमहिल चवे पियो त शहीद मरहूम उहो हूंदो असां हिते वेहंदा हुआसीं ही कचहरी मूंखे घोड़ा ते गया मां हसन जावी साहब खे ॾिसे पियो मंज़ूर आका खे ॾिसे पियो मां रोके कोन पियो सघां छो त इहे अंदर जा ॾुख आहिनि मूंखे अलाए छो मना त न त बाबा तूं हक़ीक़त में सीन में रोई छो ॾींदो आहीं त मां चवंदो आहियां बाबा मां पंहिंजा यादि कंदो आहियां जॾहिं मूंसां कुझु थिए थो त उहो मां सम्झंदो आहियां त इहो एक्ट थो कयां त इहो न मूंसां थिए पियो मां उहो सीन कारी कंदो आहियां पाण जीअं पथर जा माण्हू साईं मुनवर छा कयो त उन में असांजा जज़्बाती करेक्टर आहे पर जेके असांजा ट्रेजिडी हुआ उहे असां अहिड़ा वॻा जेके पाए जो ॾिसण वारा साम्हूं असां एक्ट कंदा हुआसीं त असां सां गॾु जेका कोट वारी को एक्टर हुई वहीदा हुओ त उहा बि साम्हूं रोई ॾिनी चवंदी त तव्हां पाण हक़ीक़त में रोईंदा आहियो मां चयो हा अॻियां मूंसां थिए पियो त मूंखे हींअर जीअं यादगिरियूं आहियूं मुंहिंजे भाउ जूं उन खां जेको मूंसां गॾु हूंदो असां माना होटल ते गॾु वेंदा हुआसीं माण्हू चवंदा हुआ त ही बाबा दोस्त आहिनि ॿाहिरि कंदा असां चवंदा हुआसीं असां दोस्त आहियूं ॿाहिरि न आहियूं ऐं गॾु हूंदा हुआसीं जिते किथे जॻह का गॾिजाणी थींदी त उन में बि ॿिया न ईंदा तॾहिं असां वेठा हूंदा हुआसीं होटल अकेला उनजी मूंखे यादि अची ऐं खोड़ सारियूं यादियूं आहिनि जेके मूंखे अची वेंदियूं आहिनि त मां अलाए छो मूंखां रोअण कोन रुकजंदो सम्झा ऐं अनार नाबासी साहब जेको चवे पियो त मां हिननि खे वठी कराची में बेशक असां सां गॾु हलियो असां हुते वियासीं साईं यार मोहम्मद शाह जेको आहे हुन ड्रामे खे पहिरियां जेको आहे जान की स्कूल में डायरेक्टर त
उस्ताद सां मां एतिरो गॾु हूंदो हुउसि माना मूंखां सवाइ उस्ताद कमु बि कोन कंदो हक़ीक़त ई आहे जॾहिं मां हुते वेंदो हुउसि त यारहों छा हूंदो साहिबु उहो डायरेक्टर हूंदो ऐं उन मां जेको कमु कयां पियो उस्ताद सां गॾु त उन ते माना उन ड्रामे जूं 4 क़िस्तूं हुयूं त एसोसिएट डायरेक्टर ज़ाहिर सिद्दीकी जेको हींअर बि तव्हां केटीएन में सर्च कंदो त पहिरियों मामा वालू जूं क़िस्तूं आहिनि जंहिंमें साईं यारमोहन शाह डायरेक्टर आहे ऐं मां एसोसिएट डायरेक्टर आहियां इहे साईं उस्ताद जी महिरबानी उस्ताद मनान जी महिरबानी जेको मूंखे वठी हलियो हुते बाक़ाइदे ऐं पोइ असां हुन सां गॾु कमु कंदा हुआसीं ऐं मां वरी उस्ताद चयो त जज़्बाती कुझु घणो वधीक त वाक़ई मां जज़्बाती इन करे हा त मां सचो आहियां मौला अली जो ॻोल्हा त सचा माण्हू ई जज़्बाती थींदा ऐं सचा आहियूं बेशक आहियूं जज़्बाती उस्ताद अनवर शाह ने चयो त बाबा तोखे सिंध जी चुमी मूंखे चुमी ॾेई चई जेका चई त तो दाल साहिबु क़बूल न कई त मां चयोमांसि उस्ताद इहा ॻाल्हि न कर मूं में जेको आहे न उहो गुरूर अची वेंदो मां ईअं चयो मां चयोमांसि त मूं में गुरूर अची वेंदो ऐं असां हिकु नंढा सिखूं पिया असांखे सिखणु घुरिजे पोइ मां इहो ई चवंदुसि त महिरबानी आहे उस्ताद मनान जी महिरबानी आहे उस्ताद हुज़ूर बख़्श गोपाल जी महिरबानी आहे उस्ताद अनवर शाह जी जेके असांजा वॾड़ा आहिनि असांखे एसी ताईं पहुचाइनि स्टेज जो मां ईअं चवंदुसि त बेशक उस्ताद असांजो ही आहे हुज़ूर बख़्श गोपाल साहिबु ऐं असांखे वाक़ई इहो माइक ते बीहण बि सेखारियूं हुते असांखे चवंदो बाबा ही माइक तव्हां ईअं न बीहो न ईअं न तव्हांखे माइक ठाहिणियूं पवंदियूं उस्ताद कीअं ठाहींदासीं ऐं ॿुधायो पोइ पाकेट जेके सिगरेट जा पाकेट उन्हनि में ॿधंदो हुयो सॻो पोइ हुते 3-4 माइकूं ठाहींदो चवंदो हाणे ही माइक हीअं अथव हितां बि हेॾे ॻाल्हाईंदो हितां बि हिते ॻाल्हाईंदो तॾहिं तव्हांखे सम्झ में ईंदी त असां स्टेज ते माइक में कीअं ॻाल्हायूं बेशक असांजो उस्ताद आहे उस्ताद स्टेज जो उस्ताद असांजो हुज़ूर बख़्श गोपाल आहे ऐं कराची में जेको केटीएन ते मां वियुसि जेको टीवी ड्रामा जो सिखियो उहो उस्ताद अब्दुल मनान अब्बासी जा छोरा जेको ऐं मां हींअर जीअं असां उस्ताद खां कमु कयो बेशक हींअर जीअं खादम ठही थो करे उहो मां हुउसि हींअर उहो खादम ठही मां हुनखे मुबारकबाद ॾींदुसि खादम ठही तमामु सुठो राइटर बि आहे सुठो एक्टर बि आहे जेको हाणे मश्किरनि जे ॻोठ जो ड्रामो लिखे पियो थो तमामु सुठो स्क्रिप्ट लिखियो अथई ऐं माण्हुनि लाइक कयो आहे बाक़ाइदा सभिनी खे मुबारक ऐं साईं अनवर शाह जा थोरा असदवा जा थोरा चौधरी असगर कई जा थोरा जेके बि ॿाहिरां आयल आहियो उन्हनि सभिनी जा मूंखे थोरा लख लाइक़ जो मूंखे तव्हां सम्झो आहे मूंखे क़ाबिल सम्झो अथव तव्हां सभिनी दोस्तनि जूं महिरबानी बाक़ी तव्हांजा थोरा मां ॻाईंदुसि लाइ कोन सघंदुसि महिरबानी बोला जज़्बाती आहियूं सचा महिरबानी साईं ज़ाहिर सिद्दीकी साहिबु तव्हांजा